अॼु ही सुहिणा ऐं प्यारा मुक़दर चेहरा जेके सिंध सां यकजहती मोहब्बत ऐं ॿधी इज़ार जे लाइ आया आहिनि, इहे सिंध जी आज़ादी जे तरफ़ पहिरों क़दम आहे जेको इंशाअल्लाह इहो ॾियारो मल्हाए करे दुनिया खे ॾेखारींदासीं त असां हिकु ज़िंदा क़ौम आहियूं। असां कंहिंजे अॻियां झुकण वारा या जेको लहण वारा न आहियूं। अॼु हे सुहिणा सिंधी अजरक ऐं टोपी पाए करे हिकु मोर था लॻनि, जीअं मोर मेहरान जा मोर वेठा आहिनि सभु हिते। ही मुंहिंजा सिंधी कुंड पुट चुको आहिनि जंहिं दोस्तनि प्रोग्राम अरेंज कयो आहे। उन्हनि तमामु हिकु वॾो जेको आहे पंहिंजे किरदार तमामु बहितरीनु कमु कयो आहे। जनाब मोहतरम मीर सारो साहब, सिराज सारो साहब ऐं अनवर अली जोयो साहब जिन तमामु पंहिंजी कोशिशुनि में मोहब्बत सां ही सभिनी सिंधियुनि खे गॾु कयो आहे। उन्हनि खे लख जस हुजे जन ही प्रोग्राम अरेंज कयो आहे। ऐं तमामु हिते जेके वेठल दोस्त वेठा आहिनि, इन समाजी बिरादरी